सॼे मुल्क में मोबाइल फोन सिमूं बायोमेट्रिक करण जूं दावाऊं ग़लति साबित थियूं आहिनि। पाकिस्तान में अण रजिस्टर्ड सिमुनि जो मामलो हिकु भेरो ॿीहर कर खणी रहियो आहे। इन ॾिस में FIA साइबर क्राइम तफ़सीली रिपोर्ट घरू वज़ारत में जमा कराई। रिपोर्ट में चयो वियो त पाबंदियूं सख़्त थियण ते ठगनि बि नवां तरीक़ा ईजाद करे वरिता आहिनि। रिपोर्ट में ॿुधायो वियो त सिम्स रजिस्ट्रेशन लाइ आङूठनि जे जाली निशाननि जो इस्तेमालु थियण जो इंकिशाफ थियो आहे। सिलिकॉन सां ठहियल आङूठनि जे निशाननि खे सिमूं रजिस्टर्ड कराइण लाइ इस्तेमालु कयो वियो। FIA जी रिपोर्ट में ॿुधायो वियो त चइनि सालनि में सिलिकॉन आङूठनि ते रजिस्टर्ड 80,000 खां वधीक सिमूं पकड़ियूं वियूं आहिनि। ठग वोटर लिस्टुनि या सस्तियुनि शयुनि जो ॾटो ॾेई फिंगर प्रिंट हासिल कनि था। इहे फिंगर प्रिंट्स सिलिकॉन आङूठनि ते लाहे सिम्स रजिस्टर्ड करायूं वञनि थियूं। अण रजिस्टर्ड सिम्स दहशतगर्दनि जे इस्तेमाल हेठि अचण जो बि इंकिशाफ थियो। जाली रजिस्ट्रेशन वारियूं साढियूं 3,000 सिम्स हली रहियूं आहिनि। FIA रिपोर्ट में चयो त इन हवाले सां चइनि सालनि दौरान 93 केस दाख़िल थिया आहिनि ऐं 193 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। बायोमेट्रिक कंदड़ 294 जाली डिवाइसिस भी पकड़ियूं वियूं। इन लाइ अव्हां खे होशियार रहण जी ज़रूरत आहे। किथे बि पंहिंजी फिंगर प्रिंट ॾियण खां अॻु उन इदारे जी तस्दीक कई वञे ऐं फ्रेंचाइज़ खां सवाइ आम ठगनि खां सिम्स रजिस्ट्रेशन कराइण खां पासो कयो वञे।